नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधजो। हिकु राजा वॾो यज्ञ करणु चाहियो। सभु सामग्री कठी थी। साधु महात्माऊं बि आया। यज्ञ जो नियम आहे त जेको उते आयलनि में वॾे में वॾो महात्मा हुजे उहो यज्ञ आरंभ कराए। उन आरंभ कराइण में अहिड़ी का ॻाल्हि थी जो राजा जो जेको गुरु हुओ, राजा जो परोवत हुओ, उहो क्रोध वचां उथी घर हलियो वियो। जॾहिं आरंभ थियो त यज्ञ ते का अहिड़ी ॻाल्हि थी वई या ग़लती थी वई जो राजा जो जेको गुरु हुओ उहो क्रोध मां अची घर वियो हुई। राजा अची मुंझियो ऐं वज़ीर खे मोकिलियाईं त वञी कीअं बि करे गुरु परोवत खे वञी मञाए वठी अचे। वज़ीर ॿिया बि कि चङा मुड़ुस वठी परोवत वटि वियो, पर तमोगुण में हुनजो विवेक शक्ति दगजी वई हुई, जेको गुरु हुओ न, ऐं असल हुन मना करे छॾियो अचण खां। राजा ॾाढा ज़ोर लॻाया, वस लॻाया, पर हू न आयो। राजा जो भंगी कमु करणु आयो हुओ त ॾिठाई त यज्ञ जी कारवाई बंदि आहे ऐं सभु चुपचाप वेठा आहिनि। पुछण ते सभिनी ॿुधायसि त पंडित रुसी वियो आहे। चयाईं त मूंखे आज्ञा मिले त मां खेसि वठी अचां। हिन वञी पंडित खे सॾु कया। पंडित पुछियो तूं केरु आहीं? भंगी चयसि त ए पंडित राज, मुंहिंजो हिकु भाउ तव्हांजे अंदर में आहे। उहो कॾहिं ॿार कयो। गौर सां ॿुधजो। भंगी छा थो चवे? ए पंडित महाराज, मुंहिंजो हिकु भाउ तव्हांजे अंदर में आहे, उहो कॾहिं ॿार कयो। हिन जवाबु ॾिनो त मां ब्राह्मण आहियां ऐं तुंहिंजे छाया पोइ त बि अगरि पाणी मथां तुंहिंजो सायो पए या छाया पए त बि आउं सनानु मूंखे करिणो पवे। मूंखे हिन चयो त न, मुंहिंजे भाउ खे जल्दी अंदर मां कढ। आख़िर जॾहिं भंगी घणो गुस्सो कयो तॾहिं हिन पंडित खे बि ज्ञान अची वियो त ॿेली चवे त सच थो, मां त क्रोध में आहियां जो बराबरि चंडाल आहे ऐं इहो नीच रातनि नीच माण्हुनि जो ई भाउ आहे। कॾहिं भगत या ऊची पदवी वारा माण्हू क्रोध कंदे मां ॾिठो आहे? क्रोध त उहे माण्हू कंदा आहिनि जंहिंजा कुझु बि जंहिंजे हथ में कोन हूंदो आहे। क्रोध नीचनि जो भाव आहे ऐं मां उन क्रोध खे अंदर में रखी वेठो आहियां। संदसि अंदर में प्रकाश रूपी सूरज खुड़ियो ऐं अंधेरो नास थी वियसि ऐं ॾाढो पछताव कयाईं। नेठि पंडित पछताए पाण ई राजा वटि वञी उहो यज्ञ करायो। तमोगुणी इंसान सां सोबत ऐं संग करण सां बि मथे वर्णन कयल 7 अवगुण अची था वञनि। उन जे शुभ कर्मनि करण ते दिलि न थी थिए ऐं के उन खे शांती था सम्झनि, छो त हू ॿाहिरि ईअं थो चवे त सभु परारब्ध जे वस आहे, ही सभु माया आहे। सो छा जे लाइ जाखोड़ करे कर्म कजनि। इहा हालात का रूहानी तरक्की जी न आहे, पर गौर अंधेरे जी आहे। वेदनि शास्त्रनि में ॼाणियल शुभ कर्म त ज़रूरु करणु घुरिजनि। तामसी मां सातोकी बणजण जो अधिकार बि मनुष्य खे आहे। जीअं पथर मां शीशो ठहे थो, भॻवान हिन श्लोक में तामसी वृत्ति वारनि जा लक्षण ॿुधाया आहिनि त जंहिंमें इहे लक्षण आहिनि उहे पंहिंजा लक्षण चेंज कनि, तब्दील कनि, बदलाइनि। चओ जय सियाराम। अगरि ही नंढड़ी कथा तव्हांखे वणी त हिन कथा खे पंहिंजनि सां गॾु शेयर कजो। जय सियाराम।